अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? ऐं विच में 2 ॾींहं ऑफ हुयो, ज़ाहिर आहे वीकेंड, ऐं वीकेंड खां पोइ अॼु मंडे हैक्टिक डे हूंदो आहे। सभिनि जो जेको हिकिड़ो ॾींहुं जेको गुज़रंदो आहे थोरो बिज़ी गुज़रंदो आहे। मंडे, ट्यूसडे, उन खां पोइ वेडनेसडे खां वरी जेको आहे थोरो असां रूटीन में अचणु शुरू थींदा आहियूं। पर हिन वीकेंड ते हिकिड़ी शइ त महसूसु थी त भई गर्मियूं वाक़ई कराची में अची वियूं आहिनि हाणे, ऐं ठीकु ठाक गर्मी थी वई आहे। राति जो जेको आहे थोरी थधि पवंदी आहे, वरी सुबुह जो थोरी थधि हूंदी आहे, ऐं सॼो ॾींहुं गर्मी हूंदी आहे। या बि अलाह जी हिकिड़ी कुदरत आहे। पर इहो ज़रूरु तव्हांखे चवणु चाहींदसि त स्पेशली जेके हींअर प्लान था कनि पिया नॉर्दर्न एरियाज़ वञण जो, त थोरो इंतज़ारु कयो। हीउ जेको हफ़्तो अचण वारो आहे, हिन हफ़्ते में बर्फ़बारी बि तमामु घणी थियण वारी आहे, ऐं उन सां गॾु बरसातुनि जो बि ऐलान थी चुको आहे। त कोशिशि करे नॉर्दर्न एरियाज़ जी तरफ़ रुख़ न कजो, ऐं जेके मरी में स्टक थी विया आहिनि उहे उते ई हुजनि, मरी खां अॻिते निकिरण जी कोशिशि न कनि। हा, इस्लामाबाद जेसी तेसी ताईं तव्हां पहुचण जी कोशिशि कयो, पर ट्रैवल खां थोरो अवॉइड कयो। ऐं जेके बि ट्रैवलर्स आहिनि, प्लीज़ तव्हां पंहिंजी गाॾियुनि जे टायर्स खे जेको आहे बर्फ़ वारियूं जेके चेनूं हूंदियूं आहिनि, जेके स्पेशली उन रोड्स ते यूज़ थींदियूं आहिनि, उहे चेन्स तव्हां ज़रूरु टायर्स खे हणी करे पोइ तव्हां अॻिते पंहिंजे ट्रैवल ते निकिरो। छो त हाणे कुझु ॾींहं पहिरियां ई कागान वैली में हिकिड़ी वैन जो एक्सीडेंट थियो आहे, ऐं जंहिंमें सॼी फैमिली, सॼो ख़ानदान हुयो। ऐं तव्हांखे ख़बर आहे त बर्फ़बारी बि आहे, बरसातूं बि आहिनि, लैंडस्लाइडिंग बि तमामु घणी थिए थी, त कंहिंजो नुक़सानु न थिए, कंहिंजी जान जो नुक़सानु न थिए। त एहतियात तव्हांजे पंहिंजे हथ में आहे। जॾहिं बि ट्रैवल कयो था त प्लीज़ मां तव्हांखे रिक्वेस्ट थी कयां पई, इन पासंदा ट्रैवलिंग में ॾाढो ख़्यालु कंदा कयो, ऐं चेन्स टायर्स खे ज़रूरु पाराईंदा कयो। हुन सां गॾु कराची में बि 1-2 ॾींहंनि में ॿुधण में अचे थो त बरसाति शुरू थियण वारी आहे। वरी 27-28 तारीख़ खां हिकिड़ी लहर ईंदी जेका गुड बाय करणु ईंदी आहे, ऐं शायदि मार्च जे पहिरें हफ़्ते ताईं उहा थधि रहे। पर डे जेको टेम्परेचर आहे उहो ई बि एक्सपेक्टेड आहे त 30-31 ताईं रहंदो, पर राति जो जेको टेम्परेचर आहे मे बी उहो थोरो घटि थी वञे। सो एयर क्वालिटी तमामु ख़राबु आहे, ऐं पाकिस्तान स्पेशली कराची जेको आहे हिन वक़्तु 3rd नंबर ते आहे एयर क्वालिटी में, ऐं लाहौर नंबर 1 ते आहे। सो तमामु घणो ख़्यालु रखो। जेके स्कूल वेंदड़ ॿार आहिनि उन्हनि खे मास्क ज़रूरु पारायो, ऐं जेके घरनि में तव्हांजे बुज़ुर्ग आहिनि, जेके ॿाहिरि निकिरनि था, जंहिंखे तव्हां ॿाहिरि घुमायो फिरायो था, या जेकॾहिं उन्हनि जो कोई डॉक्टर वटि चेकअप आहे, त उन्हनि खे बि मास्क लाज़मी पारायो। स्पेशली ॿारनि जो ऐं बुज़ुर्गनि जो तमामु घणो ख़्यालु रखो। शोभी भाई बसि आई होप त थोरी देरि में असांखे जॉइन कंदा। पर अॼु जेको आहे असांजी प्यारी भेण हिते मौजूदु आहे, माशाल्लाह ॾाढी टैलेंटेड आहे, ऐं माशाल्लाह इंटरनेशनल सिंगर आहे। जिथे बि वेंदी आहे पंहिंजे सिंध अमड़ जो, पंहिंजे पाकिस्तान जो नालो रोशन कंदी आहे। हुननि जे आवाज़ में हिकिड़ो कमाल आहे। सूफ़िनिज़म खे तमामु घणो पसंदि कंदियूं आहिनि, ऐं कोशिशि बि हिननि जी इहा ई रहंदी आहे त अॼुकल्ह जी जेका यूथ आहे उन ताईं सूफ़िनिज़म खे पहुचाइनि, सूफ़ी जे बारे में ॿुधाइनि त सूफ़ी सॉन्ग्स छा हूंदा आहिनि। छो त असांजी जेका यूथ आहे घणो करे त हिप हॉप ऐं इन टाइप जे म्यूज़िक खे पसंदि कंदी आहे, पर उन्हनि खे इहा ख़बर कोन्हे त सूफ़ी सॉन्ग्स जेके हूंदा आहिनि उहे छा आहिनि। पर हिननि जी कोशिशि इहा आहे त यूथ ताईं इहा शइ ज़रूरु पहुचे। ऐं हीअं रिसेंटली हिननि खे अवॉर्ड बि मिलियो आहे, सिंध कल्चरल एंड लिटरेरी एसोसिएशन फॉर स्काला अवॉर्ड 2024। अनीना फिदा साहिबा असां सां गॾु आहिनि, ऐं हिननि खे इहो जेको अवॉर्ड मिलियो आहे द रिकग्नाइज़ेशन ऑफ हर आउटस्टैंडिंग सर्विसिस फॉर प्रमोशन ऑफ सूफ़ी सॉन्ग्स इन द वर्ल्ड। ऐं माशाल्लाह उन खां अलावा बि हिननि खे खोड़ सारा अवॉर्ड्स मिलिया आहिनि। जेकॾहिं मुंहिंजो कैमरामैन ॾेखारे सघे त ही सर्टिफिकेट ऑफ एप्रिसिएशन आहे। हिननि खे ही अवॉर्ड मुंहिंजे ख़्याल में अमेरिका में मिलियो, हा एग्ज़ैक्टली USA में मिलियो हुयो उन्हनि खे। ऐं उन सां गॾु हिन पासे बि अवॉर्ड्स आहिनि हिननि जा। ही हाणे हिननि खे स्काला कैनेडा, ही हिननि खे रिसेंटली अवॉर्ड मिलियो हुयो। ही बि हिननि जो अवॉर्ड आहे, मीता अवॉर्ड।
ॿिया वरी आहिस्ता आहिस्ता तव्हांखे पाण अदी ॿुधाईंदी। उन सां गॾु गॾु असांजो हिकिड़ो ॿियो भाउ मौजूदु आहे, डॉक्टर सालिम खोसू साहब आहिनि, सिविल एंड स्ट्रक्चरल इंजीनियर बाय प्रोफेशन, got master's degree in structural engineering from Italy, obtained PhD from USA under prestigious Fulbright scholarship, currently serves as assistant professor at the University of Larkana, have visited almost 15 countries due to education and research purposes, have published around 50 national and international research articles. उन खां अलावा माशाल्लाह सां मेंबर भी आहिनि फुलब्राइट स्कॉलरशिप्स सेक्शन पैनल जा, ऐं इन्हनि खे बि भलिकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो अनीना, ठीकु आहियो? अल्लाह जा वॾा करम किरणवीर, तव्हां प्रोग्राम में यादि कयो ऐं असां अची वियासीं। वरी महिरबानी। कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? असल में एतिरो घणो पढ़ी 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 जेको आहे न गलो थोरो ड्राई थी वेंदो आहे ॻाल्हाए ॻाल्हाए बि। ॿियो ॿुधायो कीअं आहियो, ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? अल्लाह जा करम रहिया ऐं माशाल्लाह अॼु तव्हांजी जीअं सॾु पहुतो त दिलि चाहियो की तव्हां सां अॼु कचहरी कजे। तव्हां आया बि त काफ़ी टाइम खां पोइ आहियो, मुंहिंजे ख़्याल में लास्ट ईयर तव्हां जेको आया आहियो उन खां पोइ तव्हां हाणे आया आहियो। इहो मीन वाइल मां सॼो ट्रैवल पई कयां ऐं ॾिसो जीअं तव्हां ॻाल्हि कई त असां यूथ ताईं पंहिंजो पैगाम था पहुचाइणु चाहियूं। यूथ खे ॿुधाइणु चाहींदसि त हिते अगरि तव्हां इन ॻाल्हि खे सम्झो नथा, छो जो असांजी जॾहिं पंहिंजी शइ हूंदी आहे त उन ते असांजो ध्यानु न वेंदो आहे, पर इंटरनेशनली इन ॻाल्हि खे ॾाढो पसंदि कयो वेंदो आहे त तव्हां पंहिंजे कल्चर खे, पंहिंजे जेको तव्हांजो कल्चर आहे, जेको फोक आहे या असांजो सुफ़ीज़म ते मबनी असांजो कल्चर आहे, उहो पैगाम छा थो ॾिए। माण्हू उते क्रेज़ी आहिनि इन शइ जे लाइ, ऐं इहो ई वजह आहे त हेतिरा अवॉर्ड ऐं हेतिरी मुंहिंजी ट्रैवल थी रहे। पर इहा ई ॻाल्हि के यूथ ताईं असांजो पैगाम छो नथो पहुचे, उहा कहिड़ी रविश ते वई आहे, उहो थोरो वरी असां डिस्कस कंदासीं त छो यूथ इन ॻाल्हि खे अञा ताईं एक्सेप्ट नथी करे, पंहिंजी शइ खे डिनाए छो था कनि, ॿियो कल्चर पाण छो था अपनाइणु चाहिनि, जॾहिं त असांजो एॾो वाइब्रेंट कल्चर आहे, रिच कल्चर आहे, उन में एतिरा रंग आहिनि, एतिरो उन में उनखे पूरी दुनिया थी वञे। असांजे सिंध खे पूरी दुनिया में रिकग्नाइज़ेशन आहे ऐं उहो मुंहं जो दड़ो उनजी वॾो हिकिड़ो उहिञाण आहे, ऐं माण्हू ॿुधी करे असांजे लाइ बीह रहंदा आहिनि त तव्हां उन धरती मां आहियो जिथे जॾहिं हीउ पूरो असांजो ख़ितो हूंदो हिंद ई सिंध, त उहो सिंध जो जेको हिसो हूंदो ऑब्वियसली असांजो जेको दरियाए सिंध आहे, इंडस डेल्टा आहे, उनजे करे असांजो हे मशहूरु आहे। ऐं थिए त जेको असांजो यूथ आहे या जेको असांजो नौजवान तबिको आहे उहो पंहिंजी शइ खे सुञाणे, ताकी उन रविश ते हलंदो त असांजो मुल्क बि तरक़ी कंदो, असांजो ख़ितो बि तरक़ी। बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। डॉक्टर साहब तव्हां कीअं आहियो, ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? तव्हांखे बि भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में। थैंक यू। फर्स्ट ऑफ ऑल मतिलबु मां तव्हांजो नहायत शुक्रगुज़ार आहियां, तव्हां मूंखे अॼु इनवाइट कयो ऐं आयो आहियां, सो आई रियली अप्रिशिएट दैट। थैंक यू सो मच। ऐं माशाल्लाह तव्हांजो बि ट्रैवल रहंदो आहे एजुकेशन जे हवाले सां? बिल्कुलु एजुकेशनल पर्पस सां, मतिलबु शुरू खां ई मूंखे शौक़ु हुयो त मां पढ़ां जेतिरो घणो थी सघे। सो जर्नी मुंहिंजी स्कॉलरशिप सां शुरू थी। मां बैचलर्स कई कायदे आम यूनिवर्सिटी नवाबशाह में, पोइ वरी मास्टर्स लाइ इटली वियुसि। अच्छा। उन खां पोइ वरी वापसि अची करे कुझु साल जॉब करे वरी 2016 में USA हलियो वियुसि फुलब्राइट स्कॉलरशिप ते। सही। त बसि इहो ई हुयो जर्नी, त जेतिरो अचीव करे सघां ऐं अचीव करे पोइ वरी पंहिंजे सिंध धरती जे यंगस्टर्स खे मां पंहिंजो पैगाम पहुचाए सघां, उन्हनि जी हेल्प करे सघां, उन्हनि खे गाइड करे सघां, रस्तो ॾेखारे सघां। सुठी ॻाल्हि आहे, हिकिड़ी सुठी सोच आहे। पर वेरी सॉरी, असांजे पाकिस्तान में जेको एजुकेशन जो जेको निज़ाम आहे ॾाढो डिस्टर्ब्ड आहे। बिल्कुलु, मां इन ॻाल्हि खे सेकेंड कंदुसि, छो जो मां करंटली यूनिवर्सिटी में पढ़ायां पियो। असांजी यूनिवर्सिटी कायदे आम यूनिवर्सिटी हुई, इहो हाणे अपग्रेड थी आहे यूनिवर्सिटी ऑफ लाड़कानो, तक़रीबन 3 महीना थिया आहिनि। ऐं सिस्टम पढ़ाई खां अॻु में त मां इहो चवां, जेके असां उते एम्प्लॉई आहियूं उन में लोअर एम्प्लॉई आहे, स्टाफ ऑफिसर्स, फैकल्टी मेंबर्स, 3 महीननि खां सैलरीज़ न आहिनि। त जिथे सैलरीज़ न ॾिनियूं वञनि, मोटिवेट न कयो वञे, त उते आउटपुट कीअं माण्हू ॾिए। उहा त पंहिंजी जॻह ते एजुकेशन जो हाल खणी इदारा त आहिनि असां वटि, पर मां चवंदो आहियां त स्टैंडर्ड उन्हनि जो वधायो वञे। खणी इदारा घटि हुजनि पर स्टैंडर्ड ते फोकस कयो वञे एजुकेशन जे। ऐं हालात इहे लॻा पिया आहिनि जो हर को फ्रस्ट्रेटेड आहे, डिस्टर्ब आहे,
हाणे ईअं त न आहे हर को अमीर आहे, घणा ग़रीब माण्हू आहिनि, माली आहिनि, ॿिया आहिनि, सैलरी ते हलनि था, 3 महीननि खां उन्हनि खे सैलरी न मिले त ॾाढियूं परेशानियूं थियनि थियूं। सही त इहो यूनिवर्सिटी में अॼुकल्ह डिस्टर्ब माहौल हले पियो, पर उमेदु आहे थी सघे असांजा नवां जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि कुझु इन ते फोकस कंदा। इंशाअल्लाह। जी पर जी अञा ताईं गवर्नमेंट बि ॾिसो नाहे ठही, बिल्कुलु अञा ताईं असां इंतज़ार में आहियूं त जी, भाई जी। ख़बर पए त गवर्नमेंट कंहिंजी थी अचे, छा जी, थो जी, थिए। बिल्कुलु। पर ॻाल्हि इहा बि आहे त तव्हांखे छा थो लॻे त जेका बि गवर्नमेंट ईंदी छा उहा एजुकेशन ते ध्यानु ॾींदी? असुल में ॾिठो वञे त हेॾनि सालनि खां शयूं हलनि पियूं, इम्प्रूवमेंट एतिरी नज़र नथी अचे। पर जेकॾहिं ॿाहिरां असांजा खोड़ दोस्त अचनि पिया, पढ़ाइनि पिया गॾिजी करे, हिमत करे ऐं कोशिशि कनि त होपफुली थी सघे थो। पर इन में असांजो गवर्नमेंट जो वॾो हथु रहंदो त उन्हनि जी केतिरी सपोर्ट रहे थी। छो जो इलाही कुझु दोस्त आहिनि जेके ॿाहिरां पढ़ी लिखी आया आहिनि, उन्हनि खे उहो फैसिलिटी न आहे, रिसर्च जो ग्राउंड न आहे ऐं वञनि पिया वापसि। त इहो वॾो लॉस आहे असांजे मुल्क खे। जेकॾहिं ॿाहिरि PhD ठहणु या इहा प्रोडक्ट ठहणु ॾाढी ॾुखी आहे। इहो बिल्कुलु ग्राइंडिंग प्रोसेस आहे। एॾी महिनत करे अचनि था त उन्हनि खे सुठे नमूने वेलकम कयो वञे। ज़ाहिर आहे उन्हनि जी, खे जी। उहे अपॉर्चुनिटीज़ न मिलंदियूं बिल्कुलु, हूंदियूं न, बिल्कुलु। उन टाइप जूं उहे जी, जी। जॉब्स न हूंदियूं, उहे पेज़ न हूंदियूं, बिल्कुलु। त उन जे करे त पोइ ज़ाहिर आहे हर कोई परेशान ई एग्ज़ैक्टली रहंदो ईअं ऐं ई आहे, वापसि वेंदो। ईअं ई आहे, ईअं ई पियो इहा थिए। ॻाल्हि किरण मां थी चवां त जेके हाणे हिकु PhD खे मारियो वियो, घरेलू झगड़ा हुया, कोई ख़ानदानी तकरार जेके हलंदा आहिनि पंहिंजे सिंध में, असां पंहिंजे ई जड़ुनि खे कटियूं पिया। अहिड़ा जेके पंहिंजी सॼी ज़िंदगी ॾेई तालीम खे वरी अचनि था पंहिंजे मुल्क में सर्व करण जे लाइ, ऑब्वियसली पंहिंजी फैमिलियुनि खे बि सपोर्ट कनि था, उन्हनि खे हलाइनि था। ऐं उनखां पोइ जॾहिं तव्हां अचो था, तव्हां में हिकिड़ो जज़्बो आहे ऐं तव्हां कुझु अर्न बि नथा कयो, तव्हां उन सिस्टम सां विढ़ो त था, पर तव्हांजी फैमिली डिस्टर्ब थी थिए, त उहो जेको इंतिहाई क़दम उहो आहे की पंहिंजे मुल्क, पंहिंजी धरतीअ खे छॾे वरी वापसि उन ई मुल्कनि में, उन्हनि मुल्कनि खे हिननि जी वॾी ज़रूरत आहे। बिल्कुलु। हीअ PhD उहे ई ठाहिनि था ऐं किथां बि ॻोल्हे करे वरी खणी था वञनि, ऐं असां वटि ठहियो ठुकियो अचे थो ऐं उहो पंहिंजो ज़ाया थो थी वञे। पर अॼुकल्ह जो दौर बि त तव्हां ॾिसो न, मतिलबु कोई अगरि चवे त मां PhD थो कयां या मां रिसर्च थो कयां या मां स्कॉलरशिप थो वठां, त उनखे बि थोरो अजीब नज़र ॾिसंदा आहिनि त वरी हाणे PhD कंदो, वरी स्कॉलरशिप खपेसि, रुॻो इन्हनि चकरनि में आहे, यानी वेस्ट ऑफ लाइफ, वेस्ट ऑफ टाइम। अरे बिल्कुलु, इन में मां ऐड कंदुसि, हिकु त इहो रुझान न आहे असां वटि, ऐं PhDs दुनिया में सिर्फ़ु लेस देन 1% आहिनि। त अंदाज़ो लॻायो, दे आर वेरी लाइक लिटल नंबर ऑफ PhDs। ऐं जेकॾहिं कोई कोशिशि कयो त वाक़ई हिननि खे कहिड़ी नज़र सां ॾिठो थो वञे त हीउ चरियो थी वेंदो या कीअं थी वेंदो, हिन जी सोच छा आहे। हिकिड़ो त उहो असां वटि एक्सपोजर न आहे। ॿाहिरि त असां माण्हू ॾिठा आहिनि डबल PhDs बि कनि था। बिल्कुलु कनि था। बिल्कुलु इहो जज़्बो आहे हुननि में। छो जो जीअं तव्हां पढ़ंदा वेंदा आहियो न, तव्हांखे लॻंदो वेंदो आहे तव्हांखे इल्मु घटि आहे, मतिलबु ॼाण घटि आहे। छो जो वसी इल्मु आहे न तमामु घणो। इहो जेॾी महिल तव्हां अॻिते वञो था, तव्हांखे ख़बर पए थी त मूंखे त कुझु अचे ई कोन थो, खणी 2-2 3 PhD कनि त इन सिलसिले माण्हू कनि था, उन्हनि जो शौक़ु आहे, सही रुझान आहे। असां वटि वरी घटि आहे। सही। इन ई तरीक़े सां माण्हू PhD सूफिनिज़म ते बि कंदा आहिनि, रिसर्च सूफिनिज़म ते बि कंदा आहिनि, त तव्हांजो कॾहिं इंट्रस्ट रहियो इन शइ में? मुंहिंजो ॾाढो दिलि चाहींदो आहे त मां म्यूज़िकोलॉजिस्ट में वञी करे इहो इन खे अञा बि हिकिड़े स्पेंड कयां, इन में एक्सपोजर हासिलु कयां ऐं इंटरनेशनली, ताकी ज़ाहिर आहे कॾहिं मां बि इहा ॻाल्हि कॾहिं कई हूंदी किथे, जीअं तव्हां अॼु पुछी आहे त मां ॿुधायां थी त मां चयो मां इन में PhD थी करणु चाहियां, या इन में कोई ॿियो कोई ज़बरदस्त हिकिड़ो मुंहिंजो हिकिड़ी डिग्री हुजे। त मूंखे चयो वियो त बाबा कुझु बि डिग्री कंदो त बि साॻी तव्हां कलाम ई ॻाईंदो, मतिलबु उनखे तव्हां दॿाए था छॾियो। हिकिड़ो टैलेंट निकिरे थो, हिकिड़ो एंथुज़ियाज़म में अचे थो ऐं पंहिंजे पाण खे ज़ाहिर करण जी कोशिशि थो करे त मां हिकिड़ो स्टैप खणां, मथां ॿिया बि उन जे खणनि। ज़ाहिर आहे हिकिड़ो तव्हां रस्तो ठाहींदा आहियो, कंडा हटाईंदा आहियो, फस्ट स्टैप तव्हां खणंदा आहियो न, उनखां पोइ तव्हांजे पोयां जे तव्हां कामयाबु था थियो त तव्हांजे पोयां लाइन लॻंदी आहे। उहो तव्हां पहिरीं माण्हूअ खे तव्हां डिग्रेड करे हेठि किराए था छॾियो त पोइ, ऐं उहो वॾा वॾा नाला इहे तमामु घणो आहे असांजे मुआशरे जे अंदरि। ऐं कोई अॻिते वधणु चाहींदो आहे, सभिनि खां पहिरियां त उनजा दुश्मन बीठा हूंदा आहिनि जी, त उनजो रस्तो रोके त अॻिते न वधे। अपने ही गिराते अपने ही गिराते हैं नशेवर पे बिजलियां, इहा हक़ीक़त आहे त हे मतां अॻिते निकिरी वञे असांखां। ॿियो वरी इहो बि आहे किरण, त माण्हू चवंदा आहिनि त बाबा इहो
हिन जे पोयां हथ आहे, हिन छोकिरी वटि त पैसो आहे, करे सघे थी। अलाह ॼाणे थो त हर औरत जेकी आहे न मजबूर हूंदी आहे हिन माशरे में बि। ऐं उनजो इहो मतिलबु न आहे की तव्हां हथ ते हथ रखी वेही रहो। उहे घणा माण्हू चवंदा आहिनि तव्हांखे त सपोर्ट आहे हस्बैंड जी ऐं पंहिंजे ॿारनि जी, पंहिंजे फैमिलीअ जी, पर किरण जेसि ताईं मां पंहिंजे पाण उहो क़दम न खणंदसि मूंखे कोई ज़बरदस्ती कंदो ई कोन। मूंखे केरु सुबुह जो सवेर न भई उथारींदो। तव्हांजी लाइफ आहे न, तव्हांखे अलाह साईं जेका ज़िंदगी ॾिनी आहे, तव्हां साह खणो था, तव्हांजी फीलिंग्स आहिनि, तव्हांजा इमोशन्स आहिनि, तव्हांजो राइट आहे त तव्हां कुझु कयो। ऐं जेकॾहिं तव्हांजी फैमिली तव्हांखे सपोर्ट थी करे त इट्स गुड। सपोर्ट जी ॻाल्हि थी कयां त तव्हां जेसि ताईं पंहिंजे पाण खे नथा सुञाणो, सपोर्ट नथा कयो, कोई माण्हू तव्हांखे सपोर्ट नथो करे सघे। केर बि लुकमो ठाहे हिकिड़ो दफ़ो ॾींदो, ॿिए दफ़े तव्हांखे चवंदो बाबा पाण जो क़दम खण। पर जे तव्हां स्टार्टिंग में ई पंहिंजी भाॼी ठाहियो था, लुकमो खणो था, पेट भरियो था, त तव्हां ॿियनि जे लाइ बि करे सघो सही था। ॻाल्हि आहे। त इहा जेकी सेल्फ मोटिवेशन आहे न, औरत में पंहिंजी पाण हुजणु खपे। उनखे ॿियो आउटर साइड कॾहिं बि ताक़त नथी ॾेई सघे जेसि ताईं अंदरि ताक़त न आहे। मां हिन ॻाल्हि ते हमेशह चवंदी आहियां त मूंखे कंहिंजी बि सपोर्ट न आहे, मां पंहिंजे पाण खे सपोर्ट कयां थी त मां अॻिते वधां। सेल्फ कॉन्फिडेंस हुजणु खपे, बेसिकली सेल्फ कॉन्फिडेंस हुजणु खपे। ऐं ॿियो त मतिलबु पंहिंजो पाण खे माण्हू बिज़ी रखण लाइ बि कुझु न कुझु करे। ज़िंदगीअ में तव्हां पंहिंजे पाण जो जेको टैलेंट आहे उनखे ज़ाया छो था कयो? तव्हां इंतज़ारु था, पहिरियां त तव्हां इंतज़ारु था कयो त वॾा कॾहिं थींदासीं, वरी तव्हां शादीअ जो इंतज़ारु था कयो, वरी ॿार थी वञनि, ॿारनि खे मतिलबु तव्हां कंहिं न कंहिं शइ जे इंतज़ार में आहियो। तव्हां माना लाइफ स्टार्ट कयो ई नथा। घणा माण्हू आहिनि वीचारा उहो सोचींदा आहिनि त अॼु हे कमु करे वठूं, सुभाणे खां वठी जीअंदासीं, ऐं उहो सुभाणे में उन्हनि जी ज़िंदगी ख़तमु थींदी आहे। त उहो जीअण अॼु खां असां स्टार्ट कंदासीं। हीअ ई माहौल आहे, हीअ ई मुश्किलातूं रहंदियूं, पर उन मां अपॉर्चुनिटीज़ ॻोल्हण ऐं पंहिंजे पाण खे ब्राइट थी करे कढणु, पंहिंजे पाण खे ऐं रस्ता ठाहिणु ॿियनि जे लाइ। मां अकेली पंहिंजे फैमिलीअ में आहियां जंहिं म्यूज़िक में क़दम खयो। मूंखे का ख़बर न आहे म्यूज़िक छा आहे, कीअं आहे, अॻिते मूंसां छा थींदो। पर जॾहिं मां उन में हिमत पकती ऐं मां निकितसि, ज़ाहिर आहे माण्हू घुराइनि था, वञूं था, एॾा ट्रैवल कयूं था अकेले, के पेरेंट्स इहे त परेशान हूंदा त असांजी धीउ केॾे थी वञे, कहिड़ा माण्हू हूंदा। पर जेसि ताईं तव्हांखे पाण ते हूंदो न ट्रस्ट हूंदो त तव्हांजे अॻो कोई कुझु बि नथो करे सघे। सही ॻाल्हि आहे। हीअ दुनिया उन्हनि खे हेठि किराईंदी आहे जेको कमज़ोर हूंदो। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। कमज़ोरी ॾेखारियो ई न पंहिंजी। कमज़ोरी त ॾेखारण बि न खपे, माण्हू फ़ाइदो खणंदा आहिनि हिनजो। ऐं सम्झंदा आहिनि त सभिनि खां वधीक बुज़दिल इंसान इहो आहे। ड्रिज हर कंहिंजे अंदरि हूंदो आहे, पर ड्रिज खे ज़ाहिर न कजे, उनखे पंहिंजी स्ट्रेंथ ठाहे। हा, बिल्कुलु इहा ई हक़ीक़त ॻाल्हि आहे। सभिनि खां पहिरियां त अलाह खां ड्रिजे, इंसाननि खां न ड्रिजे, छो त इंसान सिर्फ़ु ड्रिॼारे ॼाणींदा आहिनि, ॿियो कुझु इंसान खे न ईंदो आहे। सर, तव्हां खां पुछणु चाहींदसि त फुल ब्राइट स्कॉलरशिप छा आहे, जंहिंजा तव्हां मेंबर बि आहियो? हा किरण, बिल्कुलु फुल ब्राइट स्कॉलरशिप दुनिया जी प्रेस्टिजियस स्कॉलरशिप मञी वेंदी आहे, जेका सिर्फ़ु USA लाइ आहे। ऐं विलियम फुल ब्राइट खे इनिशिएट कयो तक़रीबन दुनिया जे 180 मुल्कनि खां स्टूडेंट चूज़ थींदा आहिनि जेके वेंदा आहिनि। हाणे असां वटि पाकिस्तान जो जेको फुल ब्राइट जो प्रोग्राम आहे, दुनिया में वॾे में वॾो प्रोग्राम आहे। मीन्स पाकिस्तान जा मैक्सिमम स्टूडेंट्स चूज़ थी करे US वेंदा आहिनि फॉर हायर स्टडीज़। हाणे US डिपार्टमेंट ऑफ स्टेट हिन खे रन कंदो आहे, हर साल ही अनाउंस कंदा आहिनि। पोइ कॉम्पिटेटिव त आहे, जंहिंमें तव्हांखे GRE एग्ज़ाम ॾियणो पवंदो आहे, टोफल एग्ज़ाम ॾियणो पवंदो आहे। ऐं जेकॾहिं तव्हां सिलेक्ट थी था वञो त हितां खां वठी उते वञण ताईं, रहणु PhD करे या मास्टर्स करे वापसि अचण ताईं सॼो ख़र्चो बेयर कंदा। ट्रेवल आहे, टिकट आहे, रहाइश आहे, उते महीने जो ख़र्चु आहे, कॉन्फ्रेंसिस आहिनि, सभु शइ। इन लाइ उनखे ॾाढो प्रेस्टिजियस मञियो वेंदो आहे ऐं दुनिया जी मतिलबु टैलेंटेड माण्हू इहा अचीव कंदा आहिनि। सही, बिल्कुलु। इन ऐं अच्छा, हिन में ॻाल्हि खे मेंबर जी। जेको मां वरी PhD करे मोटी आयसि त असांखे उन्हनि पुछियो वॉलंटियरली जेकॾहिं तव्हां मेंबर थियणु चाहियो। पोइ मां मेंबर आहियां हुनजो वॉलंटियरली। ऐं लास्ट ईयर असां सिलेक्ट कया PhD स्टूडेंट्स जेके हींअर USA विया आहिनि। ज़बरदस्त। तव्हां सां फर्दर हिन ॻाल्हि ते डिस्कस कंदासीं। ब्रेक जो बि वक़्तु थियो आहे। जी व्यूअर्स, ब्रेक जो वक़्तु थियो आहे, काॾे न वञिजो, जल्दी वापसि था अचो।
ॿीहर तव्हांखे भली कार कंदासीं रंगनि भरी शाम में। डेली असां तव्हां सां गॾु हूंदा आहियूं 3 खां 5 ऐं तव्हां भी असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो था। नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे ऐं जेकॾहिं तव्हां का फरमाइश करणु चाहियो था अनीना खां त बिल्कुलु तव्हां करे सघो था। ऐं शोबी भाई बि असांखे जॉइन करे वरितो आहे। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम किरण। कैसे आप शोबी भाई, ठीक हैं? मैं बिल्कुल ठीक हूँ और शुक्र अल्हम्दुलिल्लाह, सब कुछ बेहतर है, ज़बरदस्त माशाल्लाह। और मुझे तो अब जो मौसम हुआ है, क्योंकि जो हवाएं चलती हैं ना ज़बरदस्त किस्म की, वो मुझे बहुत अच्छी लगती हैं। और सबसे अच्छी बात ये कि तेज़ हवाओं में ठंडक नहीं है, बड़ी सुकून वाली जो सिंध की ख़ास हवा है वो अभी महसूस हो रही है। तो अल्लाह करे मौसम ऐसा ही रहे, क्योंकि ऐसे मौसम में मेरी तबीयत ठीक रहती है। सही। अगर ज़्यादा गर्मी हो गई तो मुझे प्रॉब्लम है, अगर ज़्यादा सर्दी हो गई तो मुझे प्रॉब्लम है, आर्थराइटिस। मतलब आपको भी ये नॉर्मल वाला वेदर सूट करता है? हाँ, वो कभी खुशी कभी गम में अपने लिए टाइटल रखता हूँ। तो फिर मैं आपको कहती हूँ ना, कभी अलविदा ना कहना। हाँ, तो जब आप ऐसा मुझे कहती हैं ना तो फिर मेरा दिल करता है मैं हाँ समझूँ। हाँ बिल्कुल समझे आप, हाँ हाँ ही हाँ है। तो शोबी भाई भी बिल्कुल असां सां गॾु आहे। इहा वाकई हक़ीक़त ॻाल्हि आहे त ॿिनि टिनि ॾींहंनि खां जेके हवाऊं लॻी रहियूं आहिनि, बल्कि इनफैक्ट कल्ह खां जेके हवाऊं लॻी रहियूं आहिनि, अॼु ॿुधण में अचे पियो त अॼु उन्हनि में मज़ीद इज़ाफ़ो थींदो। ऐं किथे किथे त इहा बि ख़बर पई त कल्ह बिल बोर्ड्स किरी पिया, साइन बोर्ड्स किरी पिया। त एहतियात कयो, जिते इन टाइप जी शयूं आहिनि उन्हनि खां थोरो साइड ते थी वञो, छो त इहे बि नुक़सानदेह हूंदियूं आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा त असां एजुकेशन ते ॻाल्हाए रहिया हुआसीं, स्कॉलरशिप ते ॻाल्हाए रहिया हुआसीं, त डॉक्टर सालिम साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। उन्हनि खां इहो ज़रूरु पुछंदासीं त सर ही स्कॉलरशिप जेका फुल ब्राइट स्कॉलरशिप जे बारे में जीअं तव्हां ॻाल्हि पिया कयो, त इहा स्कॉलरशिप कीअं हासिलु कजे? अदी बिल्कुलु सोलो प्रोसेस आहे। मां इंटीरियर में रहां पियो ऐं स्टूडेंट्स खे मां ॾिसां थो, असां वटि टैलेंट आहे, पर जॾहिं फुल ब्राइट जो ॿुधनि था त हुननि खे अलाए छो डपु थिए थो, हुननि खे लॻे थो ॾाढो ॾुखियो प्रोसेस हूंदो। पर जॾहिं त मां हिन प्रोसेस मां थी आहियो आहे, तमामु ईज़ी प्रोसेस आहे। इन में छा आहे, इंग्लिश पंहिंजी इम्प्रूव कयो, GRE जी टेस्ट ॾियणी आहे ऐं तव्हां हिन में पूल में अची वञो। पोइ अॻिते सिलेक्शन पैनल आहे जेको ॾिसंदा डिज़र्विंग आहे उन्हनि खे ॾींदा। पर असांजा स्टूडेंट जेके इंटीरियर में पढ़नि था, सरकारी गवर्नमेंट स्कूलनि में पढ़नि पिया, असां वटि यूनिवर्सिटी में चवंदा ॾाढा टैलेंटेड आहिनि। इहो हिडन टैलेंट आहे। मां त उन्हनि खे इनकरेज कंदो आहियां त इहे अचनि अॻिते ऐं इहे ईज़िली सिलेक्ट थी था सघनि। अच्छा, देयर इज़ अ गुड पॉइंट त फुल ब्राइट वारा छा कंदा आहिनि, जेके अंडर सर्वड एरियाज़ आहिनि, अंडर प्रिविलेज एरिया आहिनि, जेके फार फ्लंग एरियाज़ आहिनि, इंटीरियर जा एरियाज़ आहिनि, उन्हनि जा स्टूडेंट खणंदा आहिनि। ऐं ॿियो विमेंस खे घणो इनकरेज कंदा आहिनि। अच्छा। त जेतिरी सिलेक्शन तक़रीबन 50+ % हुन में आहे, विमेन जी आहे। माशाअल्लाह। ऐं ॿिया जेके इंटीरियर मां अचनि पिया। स्कूलनि जी मां ॾिसां, हुते असांजा उस्ताद जेके आहिनि, यकीन कयो गवर्नमेंट स्कूलनि में ॾाढी महिनत पिया कनि। जेकॾहिं मां उन्हनि खे कंपेयर कयां प्राइवेट स्कूल सां, प्राइवेट स्कूल जी मोनोपोली आहे, जेके फीसूं वठंदा, पर कंपेरेटिवली जेके सरकारी स्कूलनि जा मां स्टूडेंट ॾिठा आहिनि, ॾाढा टैलेंटेड आहिनि, ॾाढा ज़बरदस्त आहिनि। मूंखे सरदार शाह साहिब जी हिकिड़ी पॉज़िटिव शइ लॻी, जो हुननि पंहिंजा ॿार गवर्नमेंट स्कूल में दाख़िल कराया आहिनि। न त हुननि वटि हर शइ आहे, हर शइ करे सघनि पिया, पर इहा हिकिड़ी केॾी इनकरेजिंग ॻाल्हि आहे, पॉज़िटिव शइ आहे त हुननि जा ॿार सरकारी स्कूल में पढ़नि था ऐं वाक़ई बहितर आहिनि। ॿिया बि स्टूडेंट पढ़ी सघनि था। कुझु सिंध गवर्नमेंट जूं पॉज़िटिव शयूं आहिनि जेके एप्रिशिएट करणु खपनि, जंहिंमें तालीम ते बि कमु थिए पियो। इन ॻाल्हि खे मां सेकेंड कंदसि सालिम साहब कि गवर्नमेंट जे जा जेके बि पढ़ियल आहिनि, असांजे इंटीरियर मां जेके बि ॿार पढ़नि था, कमिश्नर बि उहे था थियनि, CSS ऑफिसर्स बि उहे आहिनि, ऐं दुनिया जे हर कोननि में उहे आहिनि। छो आहिनि, गवर्नमेंट स्कूलनि में ऑथेंटिक उस्ताद आहे, पढ़ियल लिखियल डिग्री होल्डर, ऐं उहो महिनत थो करे। हा, बिल्डिंगुनि ते असां कॉम्प्रोमाइज़ करे सघूं था, त उते बेंचूं भॻल आहिनि, पर तालीम ॾिनी थी। असां वटि जेके प्राइवेट स्कूल आहिनि, उहो ऊची दुकान फीका पकवान, माना उन्हनि में तव्हां वटि सॼी मॉडर्सिटी बि हूंदी ऐं मॉडर्नाइज़ेशन बि ॾाढी हूंदी। पढ़ाई जे हिसाब सां उन्हनि जा टीचर्स इंटर पास हूंदा आहिनि। वॾे खां वॾो स्कूल खणो, उन्हनि में तव्हांखे टीचर्स, उन्हनि जी पघारूं ई न आहिनि। जॾहिं पघारूं न आहिनि त उहे पढ़ाईंदा छा, कहिड़ी टीचर्स खणी ईंदा। मुंहिंजा पंहिंजा ॿार, मां स्ट्रगल कयां पई इन ॻाल्हि में, त असांजे ॿारनि खां इंटीरियर जा ॿार जेके आहिनि, उन्हनि जो मैथ्स सुठो, उन्हनि जो भली इंग्लिश में उहो घटि हुजनि, पर जेके साइंस, मैथ्स ऐं फिज़िक्स, इहे जेके कम जा शयूं आहिनि न, उहो हुननि वटि ॾाढियूं ज़बरदस्त आहिनि, उनमें मज़बूत आहिनि। असांजे ॿारनि खे हिते मैथ्स न ईंदी आहे, छो जो असां वटि के टीचर सुठा न आहिनि। हिते असां ट्यूशन्स पढ़ाईंदा आहियूं। तव्हां ॿुधायो, ॻोठनि जे ॿारनि में केरु ट्यूशन पढ़ंदो आहे? पर उहो पढ़ी जॾहिं निकिरनि था, जेके बि असांजे जेके ख़ज़ानो निकिरे थो, इंटीरियर मां थो निकिरे। गवर्नमेंट स्कूल, गवर्नमेंट हॉस्पिटल में कमु थिए
थिए पियो। प्राइवेट जेको बि इदारो आहे उहो आई डोंट नो, मां मुंहिंजी इहा हिकिड़ी परसेप्शन आहे त उन्हनि में उहो ई आहे कि माना नालो वॾो आहे, सही दह ॻाल्हि आहे। इहा बाक़ाइदा मां हिनखे माफ़िया चवंदी आहियां। प्राइवेट स्कूल्स वारा जेके बि आहिनि प्रॉपर माफ़िया आहे इहो। ऐं सिर्फ़ु जेको आहे पैसनि जे पुठियां आहिनि, एजुकेशन कोन्हे का। ऐं सॼी जेका एजुकेशन असांखे मिलंदी आहे उहा गवर्नमेंट स्कूल्स मां ई मिलंदी आहे। ऐं तव्हांखे होशियारु ॿार मिलंदा, तव्हांखे ए ग्रेड मिलंदो, A+ मिलंदो उन में। ऐं तव्हां उन्हनि जी जॾहिं रिज़ल्ट्स तव्हां ॾिसंदव तव्हां पाण हैरान थी वेंदा त हे गवर्नमेंट जा ॿार आहिनि। छो जो उन्हनि जी बेस मज़बूत थी कई वञे न। मैथ्स उन्हनि खे सुठा अंग खोड़ा अखर उहे सभु उन्हनि खे सेखारिया था वञनि। उन्हनि जी ज़बानुनि ते कमु थो थिए, उर्दू ज़बान, सिंधी ज़बान, या फिज़िक्स आहे, मैथ्स आहे, ऐं केमिस्ट्री आहे, इहे सभु उन्हनि खे अच्छी तरीक़े सां पढ़नि था, उन्हनि ते टाइम था ॾियनि। असांजी इंग्लिश भली वीक हुजे, उहो असांजी जेको लैंग्वेज कोन्हे उहो लैंग्वेज ई आहे न। असां वरी हिते कराचीअ में सम्झंदा आहियूं त इंग्लिश अगरि ॿार खे अचे त पढ़ियल लिखियल हुआ, पर पढ़ियल लिखियल उहो न आहे, इट्स जस्ट अ लैंग्वेज। ऐं हिते वरी ध्यानु बि इन ई शइ ते ॾिनो वेंदो आहे, इसको इंग्लिश बोलना आती है, इंग्लिश हिनखे अचणु घुरिजे। ऐं मां बि इन में कराची ऐं इंटीरियर जे ॿार, हाणे कराची जे ॿारनि खे एज इहो हासिलु आहे त उन्हनि जी इंग्लिश ॾाढी सुठी आहे, इंटीरियर में खणी इंग्लिश सुठी न आहे। पर जेकॾहिं मां मुखातिब थी उन्हनि सिंधी स्टूडेंट खे ई चवंदुमि, तव्हां एॾा टैलेंटेड आहियो, तव्हां वॾनि शहरनि जे स्टूडेंट खे बीट करे सघो था। तव्हां वटि टैलेंट आहे, इंग्लिश न आहे पर तव्हां वटि बेसिक आहे, साइंस आहे, मैथमेटिक्स आहे, सभु शयूं आहिनि। इहो ईअं न सम्झनि त इंग्लिश नथी अचे असां पोइता आहियूं ऐं ड्रिजंदा अॻिते न अची पर सघंदा। सर इहा शइ असां पाण ते हावी बि त करे छॾी आहे। असां जेसीं ताईं इंग्लिश न ॻाल्हायूं असांखे सुकून बि न ईंदो आहे। जी जी बिल्कुलु। मां जेकॾहिं पंहिंजी ॻाल्हि कयां, विच में 2-3 लफ़्ज़ असां इंग्लिश जा हणी छॾींदा आहियूं, बिल्कुलु आदत थी वई आहे न इहा जी हिकिड़ी। जी। ऐं जेसीं ताईं उहा न ॻाल्हायूं त असांखे पाण खे बि लॻंदो आहे त वाक़ई असांखे त इंग्लिश अचे ई कोन थी ॼण। न, पंहिंजी ॿोलीअ ते कमु ज़रूरु करणु खपे। असांजी पंहिंजी ॿोली मज़बूत हूंदी त असां ॿियूं ॿोलियुनि ते बि कमु करे सघंदासीं। असां फ़िरंगी ॿोलियूं अगरि अपनायूं बि था त असां उन्हनि जहिड़ा थी नथा सघूं न। असां अंग्रेज़, असां ब्रिटिश, असां अमेरिकन थी नथा सघूं। असांखे सिंधी पहिरियां पंहिंजे पाण खे मञराइणो हूंदो, छो जो जेको क़ौम पंहिंजी ज़बान, पंहिंजे कल्चर खे अपनाए थी उहो हमेशह ज़िंदा थी रहे। ही जेको आहे असांजो मोहनजो दड़ो जे करे या इंडस डेल्टा जे करे, ही जेकी क़ौम आहे सॼी दुनिया में मशहूरु आहे, इन जे करे आहे जो असांजा ओञाण आहिनि, असांजी मज़बूत पाड़ूं आहिनि। पाड़ूं मज़बूत हूंदियूं त तव्हां दुनिया जे कंहिं बि, ऐं तव्हां ॿुधायो चाइना में केरु अंग्रेज़ी ॻाल्हाईंदो आहे? तुर्कीअ में केरु अंग्रेज़ी ॻाल्हाईंदो आहे? यूरोपियन में जेके बि कंट्रीज़ आहिनि उन्हनि जी पंहिंजियूं लैंग्वेजिस आहिनि। टर्की में त जेकॾहिं तव्हांखे असां इंग्लिश ॻाल्हाए छॾी न, पहिरियों त तव्हांखे उहो हीअं करे ॾिसंदो त ही केरु अची वियो आहे, कहिड़ी मख़लूक आहे। हा, मतिलबु पंहिंजी ॿोलीअ खे त उहो अॻिते कनि। असां वरी थोरो हुन में अची वेंदा आहियूं त यार असांखे अंग्रेज़ी नथी अचे, असां अहसास कमतरी में अची, मतिलबु पंहिंजो पाण खे जेको आहे न हिकिड़ो फील कंदा आहियूं, अजीब फीलिंग थींदी आहे, असांखे महसूसु थींदो आहे त बसि असां एम्बेरसमेंट थींदी आहे। एम्बेरसमेंट न थियणु खपे। असां में असांजूं लैंग्वेजिस आहिनि, सभु आहिनि। पहिरियां असांजी मादरी ज़बान आहे, असांजी पंहिंजी आहे न, असां पंहिंजी शइ खे पाण करे सघूं था। मुंहिंजी शइ आहे, मां पंहिंजी दुनिया में आबिद परवीन जो कलाम खणां थी, उस्ताद जुमन जो कलाम खणां थी, दुनिया में किथे ॻायां थी, चवां थी मुंहिंजो आहे, मुंहिंजी धरतीअ जो आहे। जॾहिं त मां कोई अंग्रेज़ी गानो कंदसि, उहो चवंदा बाबा तव्हां चरिया आहियो छा, तव्हां असांखां वधीक त सुठा नथा ॻाए सघो। उहो ई ॻाल्हि कंदी आहियां त असां पंहिंजी शइ खे जॾहिं प्रमोट कंदासीं न दुनिया में, असांजी उहा पहचान ठहंदी, न की असां ॿियनि खे कॉपी करे उन्हनि जो कल्चर अपनायूं। असां पंहिंजे कल्चर खे प्रमोट कयूं। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। पोइ इन ई ॻाल्हि ते अनीना छा पिया ॿुधायो असांखे? बसि इहे जेको गर्मा गर्म टॉपिक हले पियो त शेख अयाज़ जी शाइरी हिते ठही सघे थी। साईं जो साथ घुरिबो। उम्मीद जी ॻाल्हि कीअं थो करे शेख अयाज़ साहब। वञो कवेलियो वञो, वञो 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 कवेलियो वञो, वञी पिरीअ खे चओ अञा पयो जियां मां, अञा पयो जियां, वञो कवेलियो वञो, वञो 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 कवेलियो वञो।
अञा नथियूं उबाण क्यों अछातरियूं के माण क्यों अञा घड़ी पुनी न अञा तरात थी नया अञा तरात थी नया वञो कवेलियो वञो 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 कवेलियो वञो वञी पिरीअ खे चओ अञा पयो जियां मां अञा पयो जियां अजो कही ये जाट आओ साटया बचार पेरड़ा खणा त पन्न पन्न थी छणा त पन्न पन्न थी चढ़ा सनी हुआ न संग आन आसवे उमंग कॾहिं बीमार धाड़ में उजाड़ वाड़ वाड़ में विढ़ी विढ़ी विढ़न पया विढ़ी विढ़ी विढ़न पया रिढ़ी रिढ़ी रिढ़न पया कॾहिं नहीं विसार जो त केर माग में मुओ अञा पयो जियां मां अञा पयो जियां मां अञा पयो जियां वञो कवेलियो वञो 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 कवेलियो वञो माशाल्लाह वेरी नाइस ॾाढो प्यारो कलाम माशाल्लाह ऐं तव्हां उनखे ॾाढो सुठे तरीक़े सां परफॉर्म कयो ॾिसो न रिढ़ी रिढ़ी रिढ़नि पिया असांजे सूफ़ी राग में या फोक जेके लोर्स आहिनि उन्हनि में बि ससीअ जो अगरि तव्हां कॾहिं किसो पढ़ो था त उहा हिन समाज खे पोर्ट्रे करे थी त मां अकेली सिर पुनल खे ॻोल्हण लाइ हिकिड़ो उनजो ऑब्जेक्ट आहे जंहिंमें हिकिड़ो उनजो मंज़िल आहे जिथे पहुचण थी चाहे त चाहे थी त अॻियो आॾो टकर टर मता रोह रतियूं थिए त मां पंहिंजी महिनत जारी रखंदसि पोइ हाणे पेर में जुती आहे न आहे महिनत मूंखां केतिरी थी थिए केतिरा विच में मुश्किलातूं थियूं अचनि पर मां रिढ़ंदसि ऐं उन पुनल ताईं पहुचंदसि असांजी सिंध जेकी हिकिड़ी अमड़ आहे जंहिंखे असां पंहिंजी माउ था चऊं ऐं उन माउ खे अगरि तव्हां उनजी थञ जी क़ीमत नथा चुकायो त तव्हां उनजा औलाद न थियो इहे शेख साहब या ॿिया एतिरा असांजा जुमन दरबदर साहब इहे इन सॼी ॻाल्हि खे चई चई पंहिंजी ज़िंदगियूं ख़तमु करे विया पर हिकिड़ो मैसेज छॾे विया रहंदी दुनिया ताईं त हीअ मुसलसल जिदोजहद आहे ज़िंदगी बि जिदोजहद आहे न इनखे तव्हां न छॾिजो इहा तव्हांजी कंटिन्यू हूंदी त तव्हां कामयाबीअ जी तरफ़ वेंदव ऐं उन मंज़िल खे माणींदव बिल्कुलु ईअं ई आहे बिल्कुलु ईअं ई आहे त सर जीअं PhD जी स्कॉलरशिप जी ॻाल्हि पई थिए त तव्हां खां इहो सुवालु ज़रूरु करणु चाहींदसि त तव्हांखे इन सफ़र में केतिरियूं मुश्किलातूं पेश आयूं किरण बिल्कुलु मुश्किलातूं त आहिनि हर सफ़र के मंज़िल ताईं पहुचण लाइ मुश्किलातुनि मां गुज़रणो पवंदो आहे जेका सवेर तव्हां बि हिते डिस्कस पिया कयो त मंज़िल ताईं पहुचण में मुश्किलातूं ज़रूरु आहिनि हाणे प्रोसेस आहे जेको असां त ठीकु आहे स्कॉलरशिप वठी हुते पहुतासीं फॉरेन में हिकु त पंहिंजी फैमिली खां माण्हू परे थो रहे आइसोलेशन आहे अकेलो आहे लोनली आहे नओं कल्चर आहे उनखे बि सम्झण में टाइम थिए थो ऐं PhD 5 साल जी कमिटमेंट आहे पर मां चवंदा जेतिरी शइ तव्हांखे अचीव करणी आहे न उन लाइ ओतिरी वधीक सेक्रीफाइस तव्हांखे ॾियणी आहे सो हिकिड़ो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे जेको माण्हू चए मूंखे मंज़िल सुठी मिले वॾी मिले त उनखे घणो कंप्रोमाइज़ या सेक्रीफाइस करिणो पवंदो PhD मूंखे हिकिड़ी ॻाल्हि प्रोफेसर जी यादि हूंदी आहे हमेशह त हुन चयो जेकॾहिं
PhD जो तव्हांखे आउटकम ऐं रिज़ल्ट्स जी ख़बर आहे न, उहा PhD न आहे. तव्हां डाइव कयो था, वॾो ओशन आहे, समुंड आहे, पोइ वञी ॻोल्हियो था छा थो मिले तव्हांखे, पर्ल्स मिलनि था, हीरा मिलनि था, त तकलीफ़ूं थियनि थियूं, ख़बर नथी पए त हाणे आउटकम छा ईंदो. कॾहिं कॾहिं इंसानु अहिड़ी लेवल ते पुॼे थो, मूंसां बि इहो थियो, मां चयो बसि मां हाणे छॾियां थो, तंग थी थो वञा बसि. पोइ वरी पाण खे मोटिवेट, हेॾो मुल्क छॾे आहियूं, मिट माइट छॾे आहियूं, पोइ हिते दोस्त यार सभु छा चवंदा, पोइ वरी पाण खे ज़ोरी मोटिवेट करे नेठि अचीव करे सघियासीं. माशाल्लाह. तव्हां यूथ खे कीअं मोटिवेट कंदव? यूथ जीअं सवेर चऊं पिया त ॾाढा टैलेंटेड आहिनि ऐं एग्ज़ाम्पल्स उन्हनि लाइ आहिनि, अपॉर्चुनिटीज़ हद खां वधीक आहिनि, पर उन्हनि वटि गाइडेंस जी ख़बर न आहे, मतिलबु गाइडेंस न आहे, हिकिड़ो रस्तो ख़बर न आहे. असां वटि कैरियर काउंसलिंग नथी थिए. ऐं जीअं असां वटि फार फ्लंग परे एरियाज़ में वेठा आहिनि, उन्हनि खे ॿुधायो वञे, ऐं मतिलबु चैनल्स जे थ्रू, सोशल मीडिया जो सुठो सोर्स आहे, या सेमिनार्स कया वञनि, त उन्हनि वटि इहो मैसेज जेकॾहिं वञे थो न, त बिल्कुलु वञनि था. मुंहिंजा करंटली हाणे जेके मां गाइड कया आहिनि, तक़रीबन 25 स्टूडेंट्स जेके मास्टर्स PhD पिया कनि, इटली, जर्मनी, USA ऐं दुनिया जे डिफरेंट कंट्रीज़ में. इहे आया, हिननि शौक़ु ॾेखारियो, उन्हनि खे रस्तो ॾेखारियोसीं, गाइड कयोसीं ऐं हलिया विया. त गाइडेंस जी तमामु घणी ज़रूरत आहे. त हींअर तव्हांखे छा थो लॻे त हींअर केतिरा स्टूडेंट्स हूंदा जिन खे स्कॉलरशिप, फुल ब्राइट स्कॉलरशिप मिली चुकी आहे? फुल ब्राइट ओवरऑल पाकिस्तान मां चवंदुसि जीअं 180 to 200 स्टूडेंट हर साल वेंदा आहिनि, ऐं पोयनि तक़रीबन 45-50 साल खां इहो हले पियो, त मां सम्झां थो 8-10 हज़ार स्टूडेंट हूंदा जिन खे फुल ब्राइट स्कॉलरशिप मिले थी. हाई स्टैंडर्ड, हाई क्वालिटी जी एजुकेशन मिले थी उते. ऐं उहे छा था कनि, घणनि माण्हुनि जो शौक़ु हूंदो आहे त ॿाहिरि वञूं, हाणे इहो ई ईज़ी रस्तो आहे, एजुकेशन जे थ्रू ॿाहिरि वञी सघनि था. ऐं US वारा जंहिंखे वरी एजुकेशन कराइनि था, PhD मास्टर्स कराइनि था, भले ॿियनि मुल्कनि में भलिया वञनि वापसि, पर उन्हनि खे ॻोल्हींदा था वञनि त इन ते असां इन्वेस्ट कयो आहे, प्रोडक्ट आहे असांजी, इन्हनि खे वापसि घुरायो. सही. त मतिलबु टैलेंट खे दुनिया जे हर कुंड मां ॻोल्हे करे पंहिंजे मुल्क में वापसि वठी था वञनि. माना जीअं तव्हां था चओ त असां वटि एजुकेशन जी डिग्रियूं करे माण्हू वेठा आहिनि ऐं चवनि था पढ़ाई जी का वर्थ न आहे, पर तव्हां अगरि उन मुल्कनि में कयो था त किथां बि तव्हांखे ॻोल्हे पंहिंजे मुल्क ज़बरदस्ती खणी था वञनि, ॿारनि बचनि समेत खणी था वञनि. महिनत रायगा न आहे. न बिल्कुलु महिनत कीअं रायगा वेंदी. ऐं हीअ बि त ॾिसो न, महिनत आहे न, तॾहिं त तव्हां एॾो कुझु अचीव कयो आहे. अलाह सम्झा करम रहिया आहिनि. ही जेकी नंढियूं नंढियूं शयूं नज़र थियूं अचनि न, अलाह थो ॼाणे उनजे पोयां रातिनि जो जागा बि आहिनि, फैमिली खां दूरी बि आहे, अकेलापन बि हूंदो आहे. ज़ाहिर आहे तव्हां वञो था, महीनो ॾेढ किथे वञी रहो था, त उतां जी उन्हनि माण्हुनि जी ॿुधणी थी पए, सभु करिणो थो पए. पर जॾहिं तव्हां अचीव करे अची पहुचो था, त पोइ तव्हां सोचो था त यार मां त हीअ करे, पोइ जेको हीअ स्ट्रगल आहे न, माण्हुनि खे लॻंदो आहे त पीस ऑफ केक आहे, पर उनजे पोयां वॾी स्ट्रगल हूंदी आहे, महिनत हूंदी आहे, जिदोजहद हूंदी आहे. प्रोग्राम करण खां पहिरियां तव्हांजो हिकिड़ो हज़ारनि जी तादाद में जॾहिं तव्हांजा माण्हू ॿुधण वारा हुजनि, त तव्हांखे केॾो फील थींदो आहे त यार मूंखां कोई ग़लती थी. छो जो म्यूज़िक वारो कमु आहे न, माण्हू केरु उनखे सुठो था सम्झनि, केरु नथो सम्झे, पर तव्हां पंहिंजो कीअं त लेगेसी खणी हलो, इहा वॾी ॻाल्हि हूंदी आहे. कॾहिं कॾहिं त तव्हांखे घणा माण्हू हेठि बि ॾींदा आहिनि, पर तव्हांजो पंहिंजो छा उन जी तरफ़ डाइवर्सिटी आहे, तव्हां उनखे कीअं था दुनिया जे साम्हूं पेश कयो, इहो बि चैलेंजिंग आहे. बिल्कुलु. ही सिंधी संगत जो ही तव्हांखे कॾहिं मिलियो इस्लामाबाद में अवॉर्ड? ही साल 2 पहिरियां जो आहे, ऐं ही दुबई में मूंखे मिलियो आहे. ही बि इस्लामाबाद में, ही यूनिवर्सिटीज़ में. इन जे करे मां चवंदी आहियां जो असांजा ॿार सम्झंदा आहिनि त हिप हॉप ऐं ही जेको मॉडर्न कल्चर था कयूं, त असां माना दुनिया में निर्वार थींदासीं. ठीकु आहे, तव्हां दुनिया सां गॾु हलो, ज़रूरु उहो बि ॿुधो, पंहिंजे म्यूज़िक खे उन जी तरफ़ लाड़ियो बि कयो, पर पंहिंजी शइ खे पहिरियां रखो, अॻु उनखे कयो, पोइ वरी उनखां सेकेंड ते तव्हां ॿी कंहिं शइ खे ऐड कयो, त तव्हांजी पंहिंजी प्रोडक्ट हूंदी न. तव्हां ईअं न आहे त तव्हां कंहिंजो बि कोई बि कलाम खणी था अचो ऐं उन तरीक़े सां था ॻायो, त उहो तव्हांजी प्रोडक्ट थी नथी सघे. ही ॾाढो प्यारो आहे माशाल्लाह. आहे हिन ते नक्शो आहे सिंध जो ऐं ॾाढो ख़ूबसूरत. इहो बि नमल यूनिवर्सिटी आहे, ऐं हिकिड़ी बि आहे क़ाइदे आज़म यूनिवर्सिटी. ही मूंखे हिन दफ़े कैनेडा में मिलियो, ऐं हीअ ज़बरदस्त प्रोग्राम असां कयो.
ऐं सरदार साहबनि जो प्रोग्राम हुयो पंजाब जो। पंजाब सभा। पंजाब सिंध खे एॾो पसंदि कंदी आहे। जॾहिं मां उन्हनि खे सूफ़ी ॿुधायो, यकीन कयो त मूंखे राति जे 2 बजे ताईं असां हुते हुयासीं, उहो असांखे छॾनि न पिया। मानी हे हो फैमिलीज़ खे वठी अचणु A to Z उन्हनि कयो। असांखे माना उहो फील थिए थो त तव्हांखे इज़त केतिरी थी मिले, तव्हांखे मान केतिरो थो मिले, तव्हां पंहिंजी ॿोलीअ खे वापराइण में केतिरो अहम किरदारु था अदा कयो। ठीकु आहे, मुंहिंजी हिकिड़ी कंट्रीब्यूशन चाहे थोरी बि हुजे, पर इहो आहे की मां मुतमइन आहियां त आहिस्ता आहिस्ता क़दम जेको खणबो न उहो मज़बूत थी रहंदो ऐं हमेशह उहो मंज़िल ताईं पहुचंदो। बिल्कुलु। सो हे अञा ताईं मुंहिंजा लोॾा आहिनि। अच्छा, लोॾनि त मूंखे यादि आयो त माशाल्लाह एतिरा टैलेंटेड आहियो, एतिरियूं अचीवमेंट्स आहिनि तव्हांजी लाइफ में, ऐं हीअ सभु कुझु ॾिसण खां पोइ बि OSTs जी तरफ़ तव्हां न आहियो, इहा वजह छा? अॼुकल्ह त ॾाढो ट्रेंड आहे इन्हनि शयुनि जो। छो जो असां पंहिंजी लैंग्वेज खे पाण नथा हथी ॾियूं न त ॿिया असांखे हूअं ई कमतर सम्झंदा। असां पंहिंजी लैंग्वेज खे चवंदासीं न बाबा असां हम तो उर्दू अच्छी तरीके से बोल सकते हैं, हम तो इंग्लिश अच्छी बोल सकते हैं। हम सिंधी पहले अच्छी बोल लें। असां सिंधीअ में उर्दू मिलाईंदा आहियूं, इंग्लिश मिलाईंदा आहियूं। अच्छा, इहा हिकिड़ी त उर्दू मीडिया जी ॻाल्हि थी त बाबा तव्हां सिंधी एक्सेंट आहे फलां फलां, उन्हनि जा पंहिंजा ड्रामा। असांजी सिंधी मीडिया, मां ॾुख सां थी चवां त मूंखे सिंधी मीडिया जे कंहिं बि प्लेटफॉर्म ते कोई बि अपॉर्चुनिटी अॼु ताईं न मिली आहे। जेको बि मुंहिंजी महिनत आहे मूं पंहिंजे पाण कई आहे। चैनल्स खणी वठो या जेके बि ऑर्गेनाइज़ेशन आहिनि सिंध में, उन्हनि मूंखे अॼु ताईं मां इंटीरियर में वञी कोई शो न कयो आहे। एतिरा थींदा आहिनि, इस्लामाबाद मूंखे घुराए थो, यूनिवर्सिटियूं घुराइनि थियूं, त पोइ कल्चर डिपार्टमेंट आहे जेको मूंखे ॾाढो हथी ॾींदो आहे। उहो चवां थी न त हीरा कढी ईंदो आहे, त उनजो मूंखे साथ आहे। बाक़ी ॿिया जेके बि आहिनि, सिंध SLF आहे, तव्हांजो लाहौती मेलो आहे, तव्हांजो ॿिया हज़ारे मेला आहिनि, तव्हांजो शेख अयाज़ मेलो आहे, ऑन था कयूं असां। दुनिया में असां परफॉर्म करे आहियूं, पर उन्हनि प्लेटफॉर्मनि ते अॼु ताईं मां परफॉर्म न कयो आहे। ऐं चवण जे बावजूदि चवंदा आहिनि अलाए उहो सम्झनि छा था त तव्हां घणो सीरियस था ॻायो। बाबा मां सीरियस, मुंहिंजा तव्हां कलाम ॿुधंदो त उहो हमेशह सूफ़ी हिकिड़ी सिलेक्शन हूंदी आहे, पर हिन दुनिया जी उहा अकासी कंदी आहे। उन में कोई दो राय न आहे त असांजो सूफ़ीइज़म खे केरु प्रमोट कंदो। पंजाब ॾे असां भॼूं था, असां KPK ॾे भॼूं था, कश्मीर ॾे भॼूं था, उहो सभिनि जो लाड़ो असांजी सिंध ॾे आहे। पंजाब खां अची करे असां वटि अची परफॉर्म कंदा आहिनि माण्हू, कश्मीर खां कंदा आहिनि ऐं गिलगित बल्तिस्तान खां कंदा आहिनि। असांजो सिंधी उते न वेंदो आहे। इन जी वजह छा आहे? छो जो असांजो पंहिंजो सिंधी निड़ीअ ते लत ॾींदो आहे त बाबा हीअ छो अॻिते वधे। मूंखे ॾुख थींदो आहे, पंहिंजा SLF थी चवां, मां वॾे वाते थी चवां त मुंहिंजो अॼु ताईं उन्हनि कॾहिं बि ईअं न चयो त तव्हां एतिरा अपॉर्चुनिटीज़ तव्हां अवेल कया आहिनि, तव्हां इंटरनेशनली एॾो हे सभु अवॉर्ड तव्हांखे ॿुधाइनि था त हीअ ईअं आराम सां कंहिं बेसुरे खे कोन घुराईंदा, न को कंहिं बेकमे खे घुराईंदा। टिकट्स था ॾियनि, अकोमोडेशन था ॾियनि, पैसा था ॾियनि, उन्हनि जूं टिकट्स था ॾियनि, उनखां वधीक उहे छा था ख़र्चु करे सघनि। मां त उन्हनि खे सलूट कंदी आहियां त तव्हां असांखे इंटरनेशनली तव्हां रिकग्नाइज़ेशन ॾियो था। इहा असांजे पाकिस्तान जी बदकिस्मती आहे। स्पेशली मां ओवरऑल ॻाल्हि कंदसि, हिते टैलेंट जी कमी कोन्हे का, पर असां जीअं हाणे हिकिड़ो ई मिसाल मां ॾींदमि हिते, जो असांजा पंहिंजा सिंगर्स हिते ॻाए करे हिते हिननि खे उहा मतिलबु शोहरत न मिली, उहे ई वञी इंडिया ॻाए आया, उते उन्हनि खे शोहरत मिली, उन खां पोइ हुते हिननि खे जेको आहे मथे आसमान ते खणी छॾिया। ऑन नथा कयूं न किरण, ऑन कयूं असां पंहिंजे माण्हुनि खे। जीअं मां प्रोग्राम सूफ़ी हिकिड़ो प्रोग्राम कंदी हुअसि, मां उहे सभु दरगाहुनि जा फ़क़ीर घुराईंदी हुअसि जंहिंजो असुलु कमु थियल आहे। उहो अची ॿुधाईंदा आबिदा परवीन कीअं ठही, उहो दरगाहनि जा कलाम। महिनत ॿिए जी आहे, आबिदा परवीन जो नालो आहे, उहो साम्हूं आहे। मां माना ॾुख जी ॻाल्हि बि आहे, या त माना प्रोडक्ट ॿिए कंहिंजी आहे जेको रहिजी वियो, जेको बीमारियुनि में आहे, जेको तकलीफ़ुनि में आहे, फ्री ऑफ कॉस्ट थो ॻाए, पंहिंजी दिलो जान सां थो उनखे कंहिं दरगाह खे अर्पे थो पंहिंजो एॾो टैलेंट। पर असां कॾहिं सूफ़ी मेला था करायूं, कॾहिं लाहौती मेला था करायूं, उन में असां इंटरनेशनल आर्टिस्ट घुरायूं था, उहे बीही करे VJ था थियनि, DJ था थियनि, असांजो आर्टिस्ट उहो ई पोइ अॼुकल्ह हिकिड़ो नयो सिलसिलो शुरू थियो आहे। ॻाल्हि आहे की पंहिंजे तव्हां आर्टिस्ट खे खणी वञो न, तव्हां उन्हनि खे घुरायो त तव्हां पंहिंजा बि उन मोकिलियो, त उन्हनि जो दाद फरियाद त थिए। सूफ़ी सुंग आहिनि असां वटि, कमाल जा जेको ॻाइनि था, तव्हां ते तारी थी वञे, उहो असांजो टैलेंट। कॾहिं तव्हां कंहिं बि प्लेटफॉर्म ते कॾहिं सूफ़ी रंग हिते ॾिठो? छो जॾहिं हीउ चैनल तव्हां रन कयो पिया, सूफ़ी धरती चवराए थी, ही फोक धरती चवराए थी, हुनजी एतिरी वॾी हिस्ट्री आहे, पर उन्हनि माण्हुनि खे असां अॻियां नथा आणूं। असांखे छा खपे?
इन मां कमर्शियल कयो न, तव्हां इन खे कमर्शियल छो नथा कयो, इन खे तव्हां सही फैलायो ॻाल्हि आहे, न। बिल्कुलु सही मुंहिंजी त ॻाल्हि इहा हिकिड़ो मोटिवेशन आहे की इन ॻाल्हि खे असांखे ज़रूरु, जेको ख़ानकाही म्यूज़िक आहे, जंहिंजी पंहिंजी महिनत आहे, दरगाहुनि जा फ़क़ीर आहिनि, उस्ताद रहिया आहिनि, एॾा वॾा वॾा नाला आहिनि, उन्हनि सभिनी नालनि खे असां, सोहरा फ़क़ीर आहे ऐं उन जहिड़ा हज़ारे ॿिया आहिनि, उस्मान फ़क़ीर थी गुज़री विया वीचारा, पर उन्हनि जा कलाम अॼु ताईं ॻायूं था ऐं माण्हुनि खां दाद था वठूं। वाह, वाह। मां सभु जेको बि अॼु म्यूज़िक कयां थी उन सभिनि खे अर्पियां थी जंहिं असांजे लाइ कमु करे विया आहिनि। सही ॻाल्हि आहे, हक़ीक़त बयानु कई आहे तव्हां, ऐं मुंहिंजे ख़्याल में तव्हां सच ॻाल्हायो आहे अॼु। सच इन जे करे जो ही सच ॿाहिरि अचिणो आहे, मां पंहिंजे लाइ बि न, उन्हनि सभिनी आर्टिस्टनि लाइ जेकी हिन धरतीअ खे ॻाइनि था, हिन धरतीअ लाइ महिनत कनि था, उन्हनि खे प्लेटफॉर्म्स ॾियो, छो जो उन्हनि जी रोटी रोज़ी बि आहे। हिते प्लेटफॉर्म्स बि त न आहिनि, हिते मतिलबु छा आहे, असां वटि न उहे रियलिटी शोज़ आहिनि, हिकु ॿ अहिड़ा शोज़ आहिनि जेके सालनि में वञी थींदा आहिनि, जेको कोक स्टूडियो थी वियो या पाकिस्तान आइडल थी वियो, हाणे किथे था थियनि? कोक स्टूडियो बि तव्हां ॿुधायो त उहो मशहूरु कीअं थियो असांजो, फोक खे खणी, फोक ऐं पॉप जो फ्यूजन थियो त उहो मशहूरु थियो। तव्हां पहिरियां ॿुधायो जेतिरा बि कोक स्टूडियो थिया जंहिंमें फोक न हो, उहो कॾहिं बि तव्हां अॻिते ॿुधा जंहिंमें पंहिंजी क्लासिकल शयूं विधनि, पंहिंजो रंग विधनि, फोक विधनि, माई ॾाही ऐं उस्ताद मंज़ूर अली ख़ान साहब जो घराणो, या इहे जेके बि राणो था ॻायूं, असां सोरठ था पोइ ॻायूं, वञी फेमस थियो। उहे ॿुधी करे उन्हनि जे वातनि में आङुरियूं अची वेंदियूं आहिनि त हीअ कहिड़ा कलाम आहिनि। सिंध जा पंहिंजा राग आहिनि, 32 राग आहिनि, शाह साईं जा पंहिंजा राग, सिंध जो पंहिंजो राग आहे, पंहिंजी प्रोडक्ट आहे। असां उनखे बैक ते रखी करे असां ॿिए हिकु रविश ते हली निकिरूं, पैसो कमायूं, पैसो त कमायो, पर जेको हीअ असांजो नुक़सानु पियो थिए न, उनजो अज़ालो थी नथो सघे। बिल्कुलु सही ॻाल्हि। सर तव्हांखे आहे शौक़ु थोरो, ईअं न चइजो सिर्फ़ु ॿुधण जी हद ताईं आहे, मां छो अक्सर करे ईअं ई चवंदा आहिनि सभु। असल में ईअं ई आहे, पर मुंहिंजो जेको शौक़ु आहे क्लासिकल वारे पासे तमामु घणो आहे, सही, जेको असां वटि साउथ एशिया में आहे, असां वटि पाकिस्तान में जीअं आहे क्लासिकल म्यूज़िक, सूफ़ी म्यूज़िक, इन खे मां ॾाढो शौक़ सां ॿुधंदो आहियां, छो जो मूंखे इहो फील थींदो आहे मुंहिंजी सोल खे इहो बिल्कुलु अंदरां अचे पियो, सोल खे फूड पियो ॾिए, इहो मतिलबु उनखे ॾाढो एनर्जाइज़ करे पियो। ऐं इन शइ जो एॾो मज़ो आहे जेॾी महिल त कंहिं महफ़िल में तव्हां वेहो था, अहिड़ो पियानो वॼे त उन तव्हां फीलिंग्स ॾिसो त एॾो ज़बरदस्त थिए थो। पोइ कुझु यादि आहे ॿ टे ईअं थोरो झुंगारींदव, कुझु मुश्किल आहे, थोरो जेको बि तव्हांखे यादि हुजे, पसंदि हुजे। पसंदि त घणा ई आहिनि, मां राग घणा ॿुधंदो आहियां, छो जो ॻाइणु ॾाढो ॾुखियो आहे, कल्याण मां ॾाढो ॿुधंदो कुझु आहियां। ॿुधाइणु चाहींदव ईअं ई बेत जी सूरत में, शेर जी सूरत में? फ़िलहाल ज़हन में त कोन पियो अचे अहिड़ो। सर खे मां मुश्किल में विझी छॾियो। अनीना खां ॿुधूं था न, अनीना खां त ॿुधंदासीं, पर ही बेसिकली असां वटि जॾहिं बि कोई डॉक्टर ईंदो आहे, कोई प्रोफेसर ईंदो आहे, असां हुनखे फसाईंदा ज़रूरु आहियूं, भई उन्हनि जी बि त लाइफ आहे न, इन शइ खां हटी करे बि त उन्हनि जी ज़िंदगी आहे। हिन जे ज़हन में पढ़ायूं हलंदियूं, असां लेक्चर ॾियारियो, स्पीचेस ॾियारियो, सॼो ॾींहुं कंदासीं। उहो त ज़ाहिर आहे, इहा ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त मास्टर आहियो हुन में तव्हां। किरण, मां जॾहिं पंहिंजो पहिरियों प्रोजेक्ट कयो, उहो यूनिवर्सिटी ऑफ टोलीडो ओहायो में उहो कयो, हिकिड़े सिंधी राग खे खणी करे ऐं उन्हनि सां कोलैबोरेशन कयो, यूनिवर्सिटी ऑफ टोलीडो अमेरिका। उन्हनि असांजे राग खे जॾहिं ॿुधो, मज खमाज हुयो, सांवरा, जंहिंमें साईं जो वॾो हथु आहे, अच्छा, उन कलाम खां पोइ जॾहिं हिननि सां मुंहिंजो कॉन्टेक्ट थियो, उन खां पोइ सॼो असां उनखे सॼो अंजाम ॾिनो। उन खां पोइ साईं जी डेवलप थियो टेस्ट, वरना हे अंग्रेज़ी ॿुधंदा हुया। ऐं पोइ जॾहिं मां हिननि खे राग ॿुधायो, कल्याण ॿुधायो, एमन ॿुधायो, उन खां पोइ हिननि जो काफ़ीअ ते दिलि, माना काफ़ी किथे बीह रहंदो आहे। लास्ट टाइम असां स्काला में गॾु हुयासीं, साईं जी स्पीच हुई त उस्ताद मज़हर अली ख़ान साहब खे त चए त असांखे कल्याण ॿुधायो। मां चयो तव्हांखे कल्याण कीअं ख़बर आहे, हिननि झुंगारे ॿुधायो त यार सॼण जे फिराकूं मारी। सर झुंगारियो न, हिते बि त झुंगारियो न। ॾुखियो, मां नथो ॻाए सघां, ॾिसो पोइ वरी ब्रेक बि वठंदासीं, ब्रेक जो बि टाइम थियण वारो आहे। कल्याण उन में जेको आहे, यार सॼण जे फिराकूं मारी, दोस्त सॼण फिराकूं मारी, इहो ॾाढो वणंदो, जेको हुन ॾींहुं ज़ुल्फ़कार साहब स्काला में ॻायो। ऐं मतिलबु मां तव्हांखे ॿ लाइनूं ॿुधाइण थी चाहियां ताकी पोइ ब्रेक ते वञो। जी जी जी। दर दोस्तन जे के जे
राग आहे कॾहिं कॾहिं सुर हेॾे होॾे हा, थी वेंदो आहे, हा, लाइव हा। आहे, माफ़ी थी कयां। इहो ई हुयो मूंखे कलाम। बिल्कुलु इहो ई हुयो ऐं इहा सही ॻाल्हि आहे जेको इन तरफ़ मां आयो आहियां राग जी, मतिलबु मूंखे टेस्ट जेको आयो आहे या शौक़ु थियो हिन जो क्रेडिट मां नीना खे ॾींदुसि। अच्छा, उन खां पहिरियां ताईं तव्हांखे बिल्कुलु शौक़ु न हुयो। तव्हां माना हीअ हिकिड़ो विटनेस आहे कि हिकिड़ो PhD जेको ॿुधंदो ई मतिलबु मेडोना अहिड़े क़िस्म जो म्यूज़िक ॿुधंदो हुयो, कंट्री म्यूज़िक हिन खे वॾो पसंदि आहे साईं खे, पर जॾहिं राग ॿुधायो सिंध जो त हाणे चवंदो दुनिया में को सिंध जहिड़ो राग कोई आहे। हक़ीक़त आहे, बिल्कुलु ईअं उन ॾींहुं स्काला में ज़ुल्फ़कार अली साहब मज़र जे भाइरनि जेके उन्हनि जेॾीमहिल इहे ॻाया पिए त यकीन कयो हिकिड़ी जीअं सहर तारी थी वञे न साईं जे अखियुनि उन में पूरे पाणी प्रोग्राम में मुंहिंजे मां पोइ हिते वेही रहियसि अखियुनि में पाणी हुजे, ज़ुल्फ़कार साहब खे चयो तव्हां पे ॻायो हेॾां पोइ हिते अखियुनि में पाणी हुजे। सर इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे, असां जेकॾहिं वाक़ई महसूसु कयूं न दिलि सां त असांजो जेको म्यूज़िक आहे, जेके राग आहिनि, जेके शेर आहिनि, जेके बेत आहिनि, इन जहिड़ो किथे बि राग नथो थी सघे। बिल्कुलु पर अनफॉर्चुनेटली वरी बि ॻाल्हि उहा ई आहे त यूथ ते मां अचणु चाहींदसि त यूथ इन शइ खे नथी सम्झे। इहे सम्झंदी आहिस्ते आहिस्ता आहिस्ता सम्झंदी, पर हिते वठंदासीं ब्रेक ऐं जल्दी हाज़िर था थियूं। रंग बरंगी शाम, रंगन भरी शाम, ये 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 रंग बरंगी शाम। मन भी टुकड़े दिल भी टुकड़े, जिए दर्जियां दियां लीड़ा, इहे लीड़ा नाल मैं कफनी सवेसा, मैं ताजुल सा नाल फकीरा, यार राजू मैं को आण मिलावो, जिवें यार आख्या तिवें करे सा। दिल बर जो आवेना है, जो आवेना है, सिर को झुकावना है, दिल पर जो आवेना है, सिर को झुकावना है। एक दिन जो आप आख्या, एक दिन जो आप आख्या, वादा निभावना है, दिल पर जो आवेना है, सिर को झुकावना है, दिल पर जो आवेना है।
सुख असां वंडेसूं नैना असां मिलेसूं हो दुख सुख असां वंडेसूं नैना असां मिलेसूं अखियां दे विच बिलेसूं अखियां दे विच बिलेसूं आंगन सजावड़ा है दिलबर जोड़ना है सिर को झुकावड़ा है दिलबर जोड़ना है सावल हुजूर आवे सानू गले लगावे ओ सावल हुजूर आवे साकू गले लगावे आवे ते वल न जावे आवे ते वल न जावे उमरा टिकावड़ा है दिलबर जोड़ावड़ा सिर को झुकावड़ा है दिलबर जोड़ावड़ा सिर को झुकावड़ा है एक बार जो आख्या एक बार आप आख्या सुहना मनावड़ा है दिलबर जोड़ावड़ा है ओ दिलबर जोड़ावड़ा है हाँ दिलबर जोड़ावड़ा है ओ दिलबर मिनी जी लाइक क्लैपिंग थियणु घुरिजे छो त माशाल्लाह नीना ऐं हुन खां पोइ शोभी भाई म्यूज़िक मिनी जो जेको हिकिड़ो जेका केमिस्ट्री आहे उहा अमेज़िंग मां चवंदी आहियां शोभी भाई वटि जेके आहिनि न अला साईं आङुरियूं सोन जूं अथसि ऐं हर तर्ज़ खे सम्झे थो किथे कीअं तव्हांखे लुभाईंदो माना मुंहिंजे प्रोग्राम जो हिसो त हमेशह रहंदा आहिनि जिथे बि मुंहिंजी टीम जो हिसो बि आहिनि पर ॻाल्हि इहा आहे की घणे अरसे खां पोइ असां लाइव था कयूं असां मुंहिंजी रिहर्सल बि न आहे पर साईं सम्झी सघे थो हिकिड़े आप हमारा दुख समझ सकते हो आप अच्छा गाती हैं असल में। हाँ नहीं नहीं और हमारे जो साउंड इंजीनियर हैं राजेश नारायण जंप भाई नहीं मार सकता जंप। हाँ बस जंप नहीं मार सकता बेचारा नहीं क्यों नहीं मार सकता नहीं jump? वो ये एक ज़बरदस्त सा एक वाक़या है। कल मेरी बेटी मेरे पास आई तो उसने कहीं देखा होगा मोबाइल में या कुछ, कहने लगी पापा फलाना जानवर यूँ है तो वो यूँ है, तो कहने लगी अच्छा ये बताएं कि कौन सा जानवर है जो जंप नहीं मार सकता। तो मुझे उस वक्त बिल्कुल जहन में नहीं आ रहा था, मैं अपने काम में था, मैंने क्या करूँ, तो मैंने कहा जवाब तो देना है, बच्चा बिल्कुल सवालिया नज़रों से मुझे देख रहा है। तो कहने लगे बताएं ना कौन सा जानवर जंप नहीं मार सकता। मैंने थोड़ी देर सोचने के बाद कहा, मैंने कहा राजेश। या की दोस्ती की वजह से आप कह सकते हैं, हम तो नहीं कह सकते। नहीं इसमें नहीं मैं भी कह सकती हूँ राजेश भाई को। अच्छा नीना एक और बात मैं बताऊँ, शेयर करूँ। राजेश मेरे पास छोटा सा, मतलब मेरे पास आया था बिल्कुल ये छोटा कैसे हो सकता है? ये उस वक्त बड़ा ही था मगर था छोटा। उम्र में हाँ उम्र में, तो ये बिल्कुल इस तरह था, बिल्कुल छोटा सा। तो ये मेरे पास उस वक्त से आ रहा है और आज माशाल्लाह अपने काम में बहुत बड़ा हो अच्छा गया सच सच बताया कितने साल का होगा? होगा कम से कम ये कोई 200-300 साल का तो होगा। अब शुक्र है कि मोहन दड़ो की आपने उसकी उम्र नहीं लगाई कि भाई लेकिन नहीं, नो डाउट साउंड बहुत अच्छा है राजेश भाई, जबरदस्त, इसी तरह काम करते रहें। मस्ती मजाक अपनी जगह, तव्हांखे साउंड वणियो? साउंड ही कम जो आहे न, ॾिसो हाणे ही जेको डिलीवर थींदो मुंहिंजो त जेको आवाज़ु आहे पर हिन खे निखारींदो त साउंड
वरी म्यूज़िक जो तड़को लॻी वञे त हा। पोइ असांजा ऑडियंस ख़ुशि थींदा हा। ऑडियंस ज़रूरु ॿुधाइनि त तव्हांखे कीअं पियो लॻे ऐं मुंहिंजी सिंगिंग कीअं पई लॻे मुंहिंजे पेजिस ते ॿुधायो मुंहिंजे यूट्यूब ते ॿुधायो इहो बि त ज़रूरु चवणु ज़रूरु ज़रूरी आहे ॿुधायो बिल्कुलु ॿुधायो ऐं तव्हां सोशल एक्टिव रहंदा आहियो ऑब्वियसली ही दुनिया ई सोशल हिकिड़ो विलेज आहे ऐं हिन विलेज में एक्टिव न आहियो त पोइ तव्हां सही माना ॻाल्हि सम्झो त तव्हां मरियल आहियो एक्टिव इन हिसाब सां बि हुजणु ज़रूरी आहे की तव्हां हिकिड़ो किरदारु निभायो पिया ऐं बाक़ाइदा सोशली किरदारु निभायो पिया त उनजे करे असांखे मेल मिलाप ऐं सोशल वर्क बि करण सही। जी जंहिंमें थैलेसमिया जे ॿार आहिनि उन्हनि ते असांजो वर्क रहंदो आहे असांजे सिंध में मुंहिंजी पंहिंजी हिकिड़ी कंपनी आहे मुंहिंजी फैमिलीअ जी आहे पिक्सल केयर जे नाले सां उहो असांजो ॾाढो ज़बरदस्त कमु करे थो सही। नियाणियुनि जी तालीम उन्हनि जी शादियूं ऐं जेके घर रही था पवनि उहो मुंहिंजी पंहिंजी फैमिलीअ जो कमु आहे असां सभु भाइर भेण मिली करे उनखे हलाईंदा आहियूं पिक्सल केयर पिक्सल ईयर्स पिक्सल कार्स उहो लंडन खां असां रन कंदा आहियूं उते फैमिली ज़बरदस्त, मुंहिंजी रहंदी माशाल्लाह। आहे पोइ असांखां जेतिरो थी सघंदो आहे हिन सिंध जे लाइ कंदा आहियूं उन में असां ॿिए कंहिंखे इन्वॉल्व कोन कंदा आहियूं सही। छो जो असां पंहिंजे पाण मां अगरि को ॿियो अचे थो कोई हा, हा। इंटरनेशनली अची करे उन में ॾिए थो पंहिंजो हिसो त सही न त पोइ असांजी पंहिंजी घर जी न न ज़बरदस्त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे ऐं सोशल हुजण बि घुरिजे पर मां सम्झंदी आहियां त तव्हां घणा सोशल थी वेंदा आहियो त पोइ तव्हांजी प्राइवेसी ख़तम थी वेंदी आहे बिल्कुलु सर ईअं आहे, खिले मां थो एग्री हिन ते। कंदुसि बिल्कुलु एग्री कंदुसि पर फ़ाइदो बि आहे सोशल आहियूं तॾहिं त हींअर हिन प्लेटफॉर्म ते वेठा आहियूं ऐं जेकॾहिं कंट्रीब्यूशन्स तव्हांजूं आहिनि त तव्हांखे रिकग्नाइज़ बि कनि था जीअं हाणे सैटरडे ते स्काला जो प्रोग्राम थियो उन्हनि खे रिकग्नाइज़ कयो उन्हनि टैलेंट खे वठी आया जेके उन्हनि कुझु कंट्रीब्यूट कयो आहे ऐं इहो सोशल मीडिया जे ई थ्रू हुयो ऐं जस्ट ॾींदुसि मां साईं ख़ैर मोहम्मद कोलाची सर मुबशिर मलिक डॉक्टर शाहिद कुरैशी वारनि खे एॾे प्लेटफॉर्म ते स्काला जे प्लेटफॉर्म ते सही। उन्हनि टैलेंट आंदो ऐं उन्हनि ॾेखारियो त उन्हनि छा छा कयो आहे ज़बरदस्त। इन में सोशल मीडिया पॉज़िटिव रोल न प्ले न कयो आहे पॉज़िटिव हुजणु घुरिजे पर एतिरो बि मतिलबु तव्हां सोशल न थी वञो जो तव्हांजी पंहिंजी पर्सनल लाइफ ख़तम थी वञे ऐं तव्हां एतिरो कंहिंखे हक़ न ॾियो जो ॿिया अची तव्हांजी लाइफ में हा, इंटरफेयर बिल्कुलु कनि। लिमिट हुजे एक्सट्रीम कंहिं शइ जी बि सही न आहे टाइम हिकु टाइम ज़ोन हा। ठाहे रखो त ही फैमिली टाइम आहे असांजो मी टाइम आहे ही असांजो सोशल टाइम बिल्कुलु ईअं ई आहे आहे बिल्कुलु फैमिली ईअं ई आहे। टाइम खे त तव्हां पहिरीं हर प्रेफरेंस शइ जी एक्सेस नुक़सानकार नुक़सानदेह हूंदी आहे सो थैंक यू सो मच सर तव्हां सां कचहरी करे मज़ो आयो ऐं मां चाहींदसि त वेंदे वेंदे तव्हां कोई मैसेज ॾियो बिल्कुलु मां मैसेज ज़रूरु ॾियणु चाहींदुसि पंहिंजे यूथ लाइ यंगस्टर्स लाइ इंग्लिश में चवंदा आहिनि द ट्रैवल में बी रफ द जर्नी में बी टफ एंड द एक्सपीरियंस में बी बिटर बट बिलीव मी दीज आर द स्टेपिंग स्टोन्स टुवर्ड योर सक्सेस ट्रू त इहे शयूं मुश्किलातूं ईंदियूं रहंदा ऐं ॿी हिन में सुठी शइ इहा आहे त जेकॾहिं ॾिसो विंड आहे विंड जी डायरेक्शन असां चेंज नथा करे सघूं पर जेका ॿेड़ी हूंदी आहे उन में जेके परदा लॻल हूंदा आहिनि सेल्स तव्हां उनखे मूव करे डायरेक्शन मूव करे पंहिंजी मंज़िल ताईं पुॼंदा आहियो त तकलीफ़ूं ईंदियूं पर भली शइ इहा आहे तव्हां पंहिंजी लाइफ जा पायलट तव्हां पाण आहियो सही ॻाल्हि आहे त हिमत कयो टारगेट ठाहियो ॾुखियाईनि खां थींदा थींदा रस्ते ते तव्हां ईज़िली पुॼी वेंदव इंशाल्लाह इंशाल्लाह ऐं रीना मैसेज कोई ॾियणु चाहींदव मैसेज इहो ई आहे की मुहबत जेकी आहे उनजी कमी आहे असांजी पूरी माशरे में जंगूं बि घणियूं आहिनि जदल बि घणा आहिनि लेग पुलिंग बि घणी आहे पर तव्हां मुहबत वापराए ॾिसो कंहिंखे ॾी ॾिसो तव्हांखे न मोटी मिले त पोइ ॾोही आहियां मां छो मुहबत रखी मन में रंधा रोड़िया जिन तिन जो सराफ़न अण तोरियो यघायो ऐं वरी कुल्फत रखी मन में सन्ही कती जिन तिन जो सराफ़न दुको ई दाख़िल न थियो सो मुहबत मुहबत आहे ज़बरदस्त ऐं वेंदे वेंदे तव्हां खां कोई कलाम बि ॿुधंदासीं कहिड़ो कलाम ॿुधाइणु चाहींदा शाह साहब जो कुझु तव्हां चओ थी पिया वञे हा तव्हां ब्रेक में चयो की तव्हांखे कोई शाह साहब जो राग ॿुधायां ऐं राग जी तासीर छा आहे ससी जी हिकिड़ी स्ट्रगल हले पई उन ई ते मां शाह साईं जी कोहारी तव्हांखे ॿुधाईंदसि ज़रूर ऐं तव्हां ॾिसो त ज़रूर उहो केॾो इंशाल्लाह ज़बरदस्त इंशाल्लाह थैंक यू शुभी भाई बहुत अच्छा प्ले कर रहे हैं आप म्यूजिक हमेशा ही करते हैं लेकिन आज आप कुछ ज़्यादा ही जोश में आ गए मुझे लग रहा है नहीं ये बात नहीं है बात ये है कि वो बहुत अच्छा गा रही हैं वो तो माशाल्लाह हाँ जी तो बिल्कुल जब आदमी सिंगिंग बहुत अच्छी होती है ना सामने उन रागों को उस तरीके से प्रेजेंट करता है तो खुद Automatic, रूह हाँ। ऑटोमेटिकली रूह बन जाती है आपकी सही। केमिस्ट्री मिल जाती है सही ज़बरदस्त और इंशाल्लाह कल आपसे मुलाकात अल्लाह होगी ही आमीन जी व्यूअर्स आई होप त तव्हांखे शो पसंदि आयो हूंदो ऐं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो मूंखे आरबीएस जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ जी
छल सिंधड़िया वर में कोन्हे वर हो मूसी डेरन वर वडो कयो निहारी दस निकरी भोतन कारण वर आडो टकर टरमिया मता रोहर तू थिए अला अला आ मुनकर ऐं नकीर खे जॾहिं ॾिठाए अला आॾो थी उन्हनि खां पुन्हूं पुछाई त अदा इताहे को ॾिठव साथ सजण जो अला अला आवो हो रोई रोई गुज़ारम रातियूं अल्लाह रोई रोई गुज़ारम रातियूं हाय हाय रोई रोई गुज़ारम रातियूं हो खाना बारो चल माता मरे यो वना थी रोई रोई गुज़ारम रातियूं अल्लाह रोई रोई गुज़ारम रातियूं हो खाना बारो चल माता मरे यो वना थी रोई रोई गुज़ारम रातियूं हाय हाय रोई रोई गुज़ारम रातियूं आहिन को हारल जुड़े कातियूं हाय हाय आहिन को हारल जुड़े कातियूं अल्लाह आहिन को हारल जुड़े कातियूं हो वडनी दारिन मत दरियो वनाती रोई रोई गुज़ारम रातियूं अल्लाह रोई रोई गुज़ारम रातियूं हो खाना बारो चल माता मरे यो वना थी रोई रोई गुज़ारम रातियूं हाय हाय रोई रोई गुज़ारम रातियूं दर्द दुखन जुड़े दातियूं हाय हाय दुख दर्द दुखन जुड़े दातियूं हाय हाय दुख दर्द दुखन जुड़े दातियूं हो वडनी दारिन मत दरियो वना थी रोई रोई गुज़ारम रातियूं अल्लाह रोई रोई गुज़ारम रातियूं हाय हाय रोई रोई गुज़ारम रातियूं
मूं मिलियूं मन ठार चयला मूं मिलियूं मन ठार चयला हो दुख दर्द दुखन जुड़े दातियूं हाय हाय दुख दर्द दुखन जुड़े दातियूं